तारीख़ जे मथां तारीख़ूं आहिनि ऐं शायदि स्ट्रेटेजी इहा ई आहे त हिन सरकारी वकीलनि जी त हिनखे तारीख़ूं मिलनि ऐं हीअ थकिजी पवनि। जिथे किथे इहा ई सूरत हाल आहे। नौशहरे में बि तारीख़ूं आहिनि, हिते बि तारीख़ूं आहिनि। ॾिसूं वरी तारीख़ मिली आहे कोई 2 मार्च, वरी 2 मार्च ते ॾिसूं छा पियो थिए। आर्ग्यूमेंट पूरा थी विया आहिनि, केस पूरो थी वियो आहे, बाक़ी फ़ैसिलो अचिणो आहे। ॾिसूं कहिड़ो फ़ैसिलो थिए। मुल्की सूरत मां हिन जॻह इहा मां नौशहरे में ॻाल्हि चई चुको आहियां त वरी रिपीटेशन थी वेंदी आहे। सर छा ॻाल्हि आहे? बिल्कुलु आहे त सियासी आहे न, बाक़ी छा आहे। मां का बकरी चोरियूं कयूं आहिनि, मां का मोटर साइकिल चोरी कई आहे, मां फरूं कयूं आहिनि पेट्रोल पंप ते, पुलिस ते फायरिंग कई आहे। इहे सभु सियासी केस आहिनि। ऐं असां त कॾहिं बि जॾहिं बि हुकूमत में रहियासीं, कॾहिं बि कंहिं पीपल्स पार्टी जे वर्कर ते बि इहो कूड़ो केस दाख़िल कोन करायोसीं। पर हर कंहिंजी पंहिंजी ज़हनियत आहे, माण्हू पंहिंजी ज़हनियत खां मजबूर आहिनि, पर असां पंहिंजे असूलनि खां मजबूर आहियूं। अलाह ख़ैर कंदो। 17 साल कारकर्दगी जी बिलावल साहब त पंहिंजी वॾी हुते प्रेज़ेंटेशन ॾिनी, पर 17 साल कारकर्दगी त माण्हुनि खे ख़बर आहे। मां सम्झां थो जेका सिंध जी बर्बादी तबाही हिन 17 सालनि में थी आहे, उहा पोइ 50 साल में कोन थी आहे। 50 साल लॻंदा आहिनि सॼे सिस्टम खे ठीकु करण में। हाणे सूरत हाल अहिड़ी आहे जो माण्हू एॾा बेज़ार आहिनि पीपल्स पार्टी जे तर्ज़ हुकुमरानी खां, ऐं जंहिं तरीक़े सां उहे माण्हू खे पीड़े रहिया आहिनि। जंहिं ॾींहुं पीपल्स पार्टी जी हुकूमत वई त माण्हू ख़ुशी मां रोडनि ते जशन कंदा, मिठाइयूं विराईंदा। इहा सूरत हाल आहे। हा, फ्री एंड फेयर इलेक्शन करायो। 2 इलेक्शनूं बिल्कुलु फ्री एंड फेयर कोन आहियूं, 18 ऐं 24। फ्री एंड फेयर इलेक्शन करायो, पाण ई कारकर्दगी ख़बर पइजी वेंदी त किथे बीठी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। अदालतूं मां शुरू खां चवां थो त 70% जजिस सही कमु कनि पिया। 30% जजिस कंप्रोमाइज़ थी विया आहिनि, या इन्फ्लुएंस में अची विया आहिनि, या कंप्रोमाइज़ आहिनि, या जेको आहे दबाव में आहिनि, सही फ़ैसिला कोन था करे सघनि। इहा वाक़ई कहिड़ो कानून आहे त जंहिंखे चाहे तव्हां सरेआम गोली हणी छॾियो, जंहिंखे चाहे तव्हां सरेआम टंग में गोली हणो या सिधी गोली हणो, ऐं उनजो अज़ालो कोन हुजे। कहिड़े कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे, कहिड़े कानून में लिखियलु आहे। इहा असां पाकिस्तान खे बनाना रिपब्लिक ठाहे छॾियो आहे। असां पाकिस्तान खे जेको आहे हिकिड़ी सिविलियन डिक्टेटरशिप में तब्दील करे छॾियो आहे। पर इहा सूरत हाल तारीख़ ॿुधाए थी त हमेशह कान रहंदी आहे। इहा जेका सूरत हाल आहे कॾहिं न कॾहिं ज़रूरु तब्दील थी वई आहे। ऐं माण्हू तव्हां अवाम जे मथां ज़ुल्म, जबर, कूड़ियूं एफआरियूं, पुलिस मुक़ाबलनि जे ज़ोर ते हुकूमत नथा करे सघो। इहा वक़्ती थी सघे थी, इहो परमनेंट कोन्हे।